अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, वरी जीअं त मां वरी तव्हांजे मनमोहींदड़ ॻाल्हियुनि सां फ़क़ीर मारूफ सोलंकी चैनल मुश्ताक परदेसी ते हाज़िर थी रहियो आहियां ऐं हिन मनमोहींदड़ ॻाल्हियुनि ऐं हिन मनमोहींदड़ कहाणियुनि ऐं मनमोहींदड़ टॉपिकनि सां महिरबानी करे तव्हां हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि ताईं पहुचाईंदा त जीअं असांखे मोट सुठी मिले ऐं असांखे ख़बर पवे त तव्हां वाक़ई असांखे तवजो सां ॿुधो था। असांजी महिनत ज़ाया न थींदी, असांखे मान ॾींदो त असांखे ख़ुशी थींदी। हाणे मां हीअ हिकिड़ो थोरो आहे 5-10 मिंटनि जो तव्हांखे थोरो ॿुधायां थो। टाइम कोन्हे, निमाज़ टाइम थी आहे। मुला निमाज़ में मौजूदु कोन्हे त भला भुॻड़ा खाई वठां। हाणे ॾिसूं त इहो छा थो चए। बतायो भुॻड़नि जी फांड भरियो, उन मां लपूं फूकींदो थिए वतियो कंहिं। मुला चयोसि, चरिया अॼु जुमे जो ॾींहुं आहे, निमाज़ पई पढ़जे, हल त हली निमाज़ पढ़ूं। मुकिरियो कोन हिन खे हाओ चई मसीत में आयो। निमाज़ शुरू हुई। हीअ बि झोली सोड़ी झले छातीअ सां पेजे पकोड़े सिफ़ में वेझ पकोड़े सिफ़ में सऊं थी बीठो। रखी रखी हेॾां होॾां निहारे, फांड मां फको हणी चॿे चॿाड़े वरी चप थे चुप थी वियो। हीअ हाल ॾिसी हड़ई निमाज़ी हरे हरे मुस्कंदा रहिया। निमाज़ पूरी थियण ते पुछियाऊं, चरिया तूं ही छा थे कयो? तुंहिंजी निमाज़ त न थी विसोड़जे वरंदी ॾिनाई। हा, पर मूं भुॻड़ा ईअं थोरे ई थे खाधा। जॾहिं ॾिठ में थिए त पेशे इमाम गऊं जी ॻोल्हा में ऐं गाह जी गॾ करण में गुम आहे, तॾहिं 2-3 लफूं रड़के थे वर्त में। माण्हुनि सुवाल जो जवाबु सुणी सख़्तीअ में पइजी विया। पेशे इमाम खां पुछियाऊं, जंहिं चयो सच थो चवे, मूंखे ढॻीअ ॾापण ऐं गाह गॾु करण जो गोजो विच में अची थे वियो, जंहिं करे निमाज़ ऐं नागो पियो थिए। सो इहे आहे राह वताए फ़क़ीर जा ॿोल। महिरबानी करे सुठे नमूने सां ॿुधी असांखे हिन जी इस्तराज कंदा।